कर्ज़ ॾींदड़ आलमी इदारा आहिनि। उन्हनि पारां पाकिस्तान में माहौलियाती तब्दीली जे ख़तरनि बाबति वरी आगाही ॾिनी वई आहे। आबादी में वाध, ॿिए पासे माहौलियाती तबाही ऐं कुदरती वसीलनि जी घटिताई सबबि तमामु घणो नुक़सानु पुॼी सघे पियो। असांजी हुकूमतूं इन बाबति का तयारी कनि पियूं। जेके तमामु ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि ही त बार बार वॉर्न कंदियूं अचनि पियूं। व्हाट नीड्स टू बी डन? अफ़सोस जी ॻाल्हि आहे। इमदाद साहब ॻाल्हाईंदो या मां? जी काज़ी साहब, चलो ठीक है, तव्हांजो तरफ़ आवाज़ फ़िलहाल ठीक है, तव्हां जवाब ॾेई वठो, पोइ इमदाद साहब साईं इमदाद साहब तव्हां ॻाल्हायो, मां पोइ ॻाल्हायां। हलो ठीक है। मुख़्तसरन इहो लैला ज़ीरो तयारी आहे। जेकॾहिं हिकिड़ो सेक्टर तव्हांखे ॿुधायां पियो, आबादी वधे थी, हुन ते कंट्रोल घटि पियो थिए। अच्छा, प्लस में भला कंट्रोल घटि आहे, प्लानिंग कयो त प्लानिंग कोन्हे, ऐं ज़रई जेका ज़मीन आहे उहा हाउसिंग सोसाइटीज़ में वञे थी गिरकबी। दरियाहनि जे अंदरि हाउसिंग सोसाइटीज़ थियनि, हाउसिंग सोसाइटीज़ थियनि त माहौलियात तबाह थींदी। असांजी का तयारी कोन्हे, सिर्फ़ु बोल बचन आहिनि। उन खां सवाइ असांजी हुकूमतुनि जी या इदारनि जी का एॾी वॾी तयारी कान्हे, सवाइ कुझु सेक्टर्स जे। अदरवाइज़ जो कोई वॾी तयारी हूंदी आहे त माहौलियात सां असां मुक़ाबिलो करे सघूं, अहिड़ी का तयारी कोन्हे असां वटि।